अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा छा चाकर खान हसीना बेगम ऐं जाबिर खान के मारे छॾींदो। छा सावल खान हाणे चाकर खान जो साथ ॾेई जाबिर खान के मारे छॾींदो। छा रोंडो आख़िर खान चाकर खान के हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन जड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघो मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्च मलिक के लाइ सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हां मुंहिंजो टाइम वेस्ट कोन कराए हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जे तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा चाकर खान के जेको आहे इहा पग पइजी वेंदी त हसीना बेगम जेको आहे मुंहिंजो दुश्मन आहे। मतलब त चाकर खान हिकु बहानो कंदो ऐं जिथे हसीना बेगम जेको आहे जाबिर खान के घुराईंदो ऐं पोइ हू ख़ुशी कंदा पाण में। जॾहिं हू पाण में ख़ुशी कंदा त पोइ चाकर खान उहो जेको नाटक आहे उहो ख़त्म करे छॾींदो ऐं उहो नाटक ख़त्म करे ऐं पोइ हथ में हथियार खणी हसीना बेगम ऐं जाबिर खान के मारण जी कोशिश कंदो ऐं उन्हनि खे ज़ख़्मी करे विझंदो। जॾहिं उन्हनि खे ज़ख़्मी कंदो त पोइ चाकर खान ॿाहिरि हलिया वेंदो ऐं ॿिया माण्हू ईंदा ऐं पोइ उन्हनि ॿिन्हिनि खे अस्पताल खणाए वेंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे चाकर खान सां मिलंदो। चाकर खान के चवंदो त मूं तोखे चयो हो त जाबिर खान ऐं हसीना बेगम तुंहिंजा दुश्मन बहरहाल तो मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार न कयो। चाकर खान चवंदो त सावल खान इहा तुंहिंजी भलाई थी तूं अॻु में मूंखे हक़ीक़त ॿुधाई। अगरि जेकॾहिं तूं हक़ीक़त मूंखे न ॿुधाई आहे त पोइ अॼु ताईं मां इहे कॾहिं बि ज़ाहिर न कया ऐं ही मूंखे मारे छॾींदा रावल खान वांगुरु ऐं मुंहिंजो लाश जो कांधी बि न थियनि हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे रोंडे खे घुराईंदो। रोंडे खे चवंदो त मां तोखां जेके ॻाल्हियूं पुछां तूं उहे सच सच ॿुधाइजां। अगरि जेकॾहिं तो मूंखे ॻाल्हियूं सच न ॿुधाईंदो त मुंहिंजो दिमाग़ फिरियल आहे ऐं पोइ मां तुंहिंजे मथां गोली बि हलाए सघां थो। रोंडो चवंदो त बसि चाकर खान तव्हां परेशान न थियो बसि रावल खान खे ज़हर ॾियण में असांजा हथ आहिनि। मतिलब त जाबिर खान ऐं हसीना बेगम ऐं असांजा हथ आहिनि। रावल खान खे इन हसीना बेगम ई मारियो आहे। तव्हां चाहे एतबार कयो या न कयो। चाकर खान चवंदो त रोंडो मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो त तव्हां ईअं रावल खान खे ज़हर ॾींदो ऐं उनखे खट भेड़ो कंदो ऐं उनखे अस्पताल मोकिलींदो। हू त हसीना बेगम खे पंहिंजो सॻो माउ सम्झो बहरहाल हू माउ जे क़ाबिल बि न आहे। हाणे उनखे मां सबक़ सेखारींदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जसी ते मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।